अस्सलामुअलैकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबू हाला। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाए आए। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाए आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। इज़त ऐं अज़मत जो मालिक अल्लाह जेको इज़त ऐं अज़मत जो मालिक अल्लाह जेको आम ऐं ख़ासि खे रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। या अल्लाह अल मुग़नी गनीमतूं अता करे हासिल थियनि। या अल्लाह अल मुग़नी गनीमतूं अता करे हासिल थियनि जिन जी असांखे सघ न आहे। अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। जेकी अल्लाह जे इल्म में आहिनि उहे गनीमतूं जल्द हासिल थियनि। जेकी अल्लाह जे इल्म में आहिनि उहे गनीमतूं जल्द हासिल थियनि। अल्लाह मग़फ़िरत कंदड़ आहे। अल्लाह इल्म वारो बाख़बर आहे। सब सारा अल्लाह लाइ अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। बेड़ा पार थियनि, जाइज़ लुत्फ़ हासिल थियनि, जिस्मानी ताक़त तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर थिए। बेड़ा पार थियनि, जाइज़ लुत्फ़ हासिल थियनि, जिस्मानी ताक़त तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर थिए। इबादत रियाज़त खुदाई हिकमत जी अतात बिल्कुलु आसानीअ सां करे सघिजे। अल्लाह तौबह क़बूल कंदड़ महिरबान आहे। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह अता कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। दिलियूं ख़ुशियुनि सां भरपूर थियनि, मुसरतुनि सां महमूर थियनि बिल्कुलु आसानी ते। दिलियूं ख़ुशियुनि सां भरपूर थियनि, मुसरतुनि सां महमूर थियनि बिल्कुलु आसानी ते। बेशक अल्लाह रहीम रब करीम हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह वटा कंदड़ हर शइ ते वस वारो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम अल अव्वल अल आख़िर अल ज़ाहिर अल बातिन। तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम अल अव्वल अल आख़िर अल ज़ाहिर अल बातिन। तूं ई सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आस उमेदूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। हिम्मत तौफ़ीक़ अता फ़रमाए, अता करे। अल रहम अल राहिमीन या रब्बुल आलमीन। अल्लाह अल रहमान अल रहीम आहे।
सब सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह अकेलो महबूद आहे। बेशक अल्लाह अता कंदड़ हर शइ ते वस वारो आहे।